इनकार बाक़ियनि थे तूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुध तुंहिंजी थी मौत जी सेज ते लाउलंदी मौत जी सेज ते अदा साईं जुमन ते जवाब ॾेई वियो हाणे छा थींदो? अनवर खान तूं हाणे इहो बि ॾिसजांइ त जुमो सिर्फ़ रत जा ॻोढ़ा रोईंदो रत जा। तुझे चेहरे ते उदासी अखियुनि में लुड़का। ये गोड़ा उन दोस्त जे लाइ आहे जेके बहादुर खान माराए छॾियो। बहादुर खान बाबा खे बि घुरायो आई पर ख़बर न आहे त अलाए छो घुरायो अथसि। दिलि में डप ऐं विस विसा थियनि पिया। ये तूं ड्रिजण वारी ॻाल्हियूं थी करे मूं त सम्झो तूं मूंखे आथस ॾींदी आहे। मुराद मां ड्रिजां कोन पई सिर्फ़ हिकु ॻाल्हि थी मारे त आख़िर मां बि औरत आहियां ॿियो सभु कुझु सही सघां थी पर दुनिया जे ताननि ऐं मिणनि खां ड्रिजां पई। तूं त मुंहिंजी मोहबत आहीं ऐं मां पंहिंजो सिर तुंहिंजे मथां 1000 बार गौर कंदुसि। बसि मुराद अॼु मूंखे यकीन अची वियो त जंहिंसां मूं नीअ जो नातो जोड़ियो आहे उहो जबल खां वधीक मज़बूत आहे। मुराद मूंखे तुंहिंजी मोहबत जो कसम जेकॾहिं तक़दीर साथ न ॾिनो त पहिरियां साह मां ॾींदमि। ईअं न चओ तूं मुंहिंजे इंतज़ार जी मंज़िल आहीं मां तोखे पंहिंजी कुंवार बणाईंदुसि। मुराद अलाह कंदो त उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो जो असां गुलनि जी सेज ते ख़ुशियूं माणींदासीं। अदी बाबा अलाए छो देर कई आहे। अदा अलाह ख़ैर कंदो बाबा ख़ैरनि सां वापसि घर मोटी ईंदो। अदी मां भला बाबा खे ॾिसी अचां। बाबा तू छो परेशान आहे? जॾहिं न न्याणी जवान थींदी आहे त उन जे लाइ अबो अम्मा ज़ेवर ऐं दाज ख़रीद कंदो आहे। अम्मा मुंहिंजी जीजा मां तुंहिंजे लाइ ज़ेवर न पर ज़ंजीर ख़रीद करे आयो आहियां। ज़ंजीर ख़रीद करे आयो आहियां। अम्मा बहादुर ख़ान तुंहिंजे रिश्ते जी घुर कई आहे सिकंदर ख़ान जे लाइ। बाबा तूं ही छा थो चवीं? बाबा पोइ तो छा हा त कोन्हे केसि न रिश्ते जे लाइ। मां उनखे जवाबु ॾेई आयो आहियां। बहादुर ख़ान धमकी ॾिनी आहे जेकॾहिं तूं राणीअ जो रिश्तो न ॾींदे त ॿी सूरत में तुंहिंजी धीउ गुलनि जी सेज ते न पर मौत जी सेज ते सुम्हंदी। बाबा भला हिननि ज़ालिमनि जे शहर मां असीं लॾे हलूं? अदी हे तूं छा थी चईं त असां हितां लॾे हलूं? नंढपण खां वठी असां पंहिंजे ॻोठ में गुज़ारियो आहे। अदी हिन घिटियुनि में असां रांदियूं खेॾंदा आहियूं ऐं माल लाइ गाह कंदा आहियूं ऐं साग जी मुद में साॻु पटींदा आहियूं ऐं तूं चवीं थी तां लॾो खणी हलिया वञूं। बाबा जे मूं हिकु सिरजी करे अव्हां खे ख़ुशियूं मिलनि त मूंखे क़बूल आहे। बाबा अदी तूं घबराए न असां ॿई भाइर तुंहिंजे मथां क़ुर्बान थी वेंदासीं।
अॼु अनवर ख़ान ज़मीन ते आयो आहे। बहादुर ख़ान खे उहा गिफ्ट थो ॾियां जो सदन ताईं यादि कंदो। अनवर, मूंखे इहो ई इंतज़ारु हुयो। तव्हां मुंहिंजे बाबा जा क़ातिल आहियो त कॾहिं था मुंहिंजे रुख़ चढ़ो। भुतारा भुतारा छा भुतारा भुतारा मुराद तो हिन खे ॼाणी माणी मारियो आहे जा भुल कई अथई। कमदार, दिल तो चवे थी त ही सभु गोलियूं तुंहिंजे सीने में ज़ाया कया, पर वञ बहादुर ख़ान खे वञी चओ त पंहिंजो कफन बि ठाहे रखे। वञ। अवल अल्लाह आला आलम जो धणी क़ादिर पंहिंजी कुदरत कायम आहे कथी वाली वाहिद वाहिदो राज़ करे मान करे और जो जान मालिक ए मुंहिंजा काइनात जा ए मुंहिंजा संसार जा मालिक इन धरतीअ खे अमन जो गवारो ही सदन खां वठी प्यार मोहब्बत अमन जी उकीर जो जेको पैगाम ॾिनो उनखे साबिया कर मुंहिंजा मालिक। असां में सख न आई, सब्र जे दामन पकड़ण जी तौफ़ीक़ अता फरमा मुंहिंजा मालिक। जेके मुंहिंजे पहाड़ी में मुझे ॻोठ में मुझे दर में जू में ज़ुल्म तो था मालिक मालिक उनखे मिटाए छॾ। असां में सग कान्हे। तू ही कादिर, तू ही करी, तू ही रही, तू ही गफूर, तू ही बाज कंदड़ बाजारो बाज कर। सिकंदर खान, अज मुराद जे मौत जो ॿुधी जशन मल्हाईंदासीं। जशन अदा हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो, शेर अली उहो कारीगर आहे जेको मुराद जड़नि जूं मुंडियूं पंहिंजे बूट जी खुड़ीअ सां चीभाटे छॾींदो आहे। अदा साईं, मुराद शेर अली जे हथों बची वियो त मुंहिंजे हथों न बचंदो। अदा या मूंखे सभु ख़बर आहे त कमु कीअं थो थिए, पर सभु कमु ज़िम्मेवारी शोरीअ जा आहिनि। छा थियो आहे कमदार? अड़ी ॻाल्हि त कर न। भतार साईं कमदार ॿुधा छा थो चईं? मुराद मरी वियो न? न साईं न, मुराद न पर शेर अली खान मरी वियो। न कमदार, तूं कूड़ थो ॻाल्हाईं। हाणे मां हिननि खे ज़िंदा न छॾींदुसि। हाणे ॾिस त इहो मुराद मुंहिंजे हथां कीअं थो मरे। ईअं न थिए जो तव्हां सभु नाकाम थी मोटी अचो। दा साईं, नाकामी असांजो न पर मुराद जो मुक़दर हूंदी। तव्हां केरु आहियो ऐं तव्हांखे हिम्मत कीअं थी असां ते हथियार खणण जी? जुमन, कासे मुराद नज़र आई? मुराद जी मूंखे कहिड़ी ख़बर? जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे हा न त तोखे कोन ॿुधायूं हा। सुठो थी त ॿुधाए त मुराद किथे आहे। त पोड़ा हे ॾिसां थो न, असर वार तवारी गोली हणंदोसि आहे। हा तवारी थोड़ा जल्दी ॿुधाए काथे लिकायो थी मुराद खे? इज़त सां त निकिरो। पुड़ा असांखे मुराद जो ॾस ॾे।
त तोखे ज़िंदगी ख़ैरात में ॾियूं। दोस्त ही कोन ॿुधाईंदो ईअं पाण बि मरंदो पंहिंजा पुट बि माराईंदो। ज़ालिमो तव्हांखे ख़ुदा जो कहर नाज़िल थींदो, मुंहिंजे सोटल पुट खे खोली था। चार जबरदस्त कदमन खे मौत भी ना रोके सकियो। मौत भी संगत अचो, मुराद किथे न किथे जरूर मिली वेंदो। अचो। अदा सिकंदर, यो कमीनो मुराद मुखे जिंदा खपे। जी मां हुन जे जिस्म ते एतिरा त सोरा कयां जीअं हू कमीनो तड़पी तड़पी मरी वञे। अदा साईं, जेको मुंहिंजे अंदर में बाह जो बब्बड़ भड़की रहियो आहे, छा मां उन ज़ालिम खे ज़िंदा छॾींदुसि? भाउ अनवर जो लाश रुगो दफ़ड़ दे असांखे, बाक़ी ॾिस त कीअं था बाहियूं बारियूं मुल्क में बाहियूं। मां बि इहो ई थो चाहियां।